दोस्तों, मुझो नालो अली टालपुरा है ऐं आउं कहानियूं ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे बहितरीन लेखक यूसुफ जमील लगारी जी लिखियल कहाणी फैकल्टी में दिलनि जा फ़ासिला ॿुधाईंदुसि। मूंखे तो साम्हूं ॻाल्हाइण जी कॾहिं बि हिमत ऐं जुरत न थी, न ई हाण आहे। उन लाइ पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करण लाइ मूंखे ख़तनि जो सहारो वठणो थो पवे। हाणे गर्मियुनि जूं मोकलूं ख़तमु थियण वारियूं आहिनि ऐं वेकेशन पंहिंजी पुॼाणी ते पहुचण वारो आहे। मां त बसि उन ॾींहं जे इंतज़ार में आहियां जॾहिं तूं फैकल्टी जे मेन लाइब्रेरी में अची कुंड वारी कुर्सी वठी करे वेही रहंदे ऐं हमेशह वांगुरु तुंहिंजे पढ़ण जे लाइ कंहिं सुठे किताब जो इंतख़ाब मूंखे करणो पवंदो। तुंहिंजे लाइ लाइब्रेरी जे कबट मां किताब ॻोल्हींदे कॾहिं कॾहिं मां पंहिंजो पाण विञाए वेही रहंदो आहियां ऐं पंहिंजे विञायल वजूद खे उन्हनि किताबनि अंदरि ॻोल्हण जी कोशिशि कंदो आहियां। हालांकि मुंहिंजो अधु वजूद त तूं हूंदी आहीं। जॾहिं बि मुंहिंजी मिनरल वाटर जी बोतल खे तुंहिंजा नफ़ीस ऐं नाज़ुक चप छुहंदा आहिनि त उन बोतल में हिकु अलॻि ऐं मुनफ़रद सुरहान अची वेंदी आहे। मुंहिंजे लाइ इहो पाणी आबे ज़मज़म में जेतिरो पाक ऐं उन बोतल जी शीशी ॼण के का सोन जी ठहियल का पाक पवित्र मूर्ति जेतिरी अहम थी वेंदी आहे। मूंखे पंहिंजो पाण ते हैरत थींदी आहे त मूं तुंहिंजे लाइ पंहिंजूं आदतूं मटाए छॾियूं आहिनि। तक़रीबन सभई आदतूं। तोखे किताब पढ़ंदे ऐं तुंहिंजी किताबनि सां दिलचस्पी वधंदे ॾिसी करे मूंखे ख़ुशी थींदी आहे, छो त इहा हिकु आदत तो मूं मां अपनाई हुई ऐं अक्सर तूं मुंहिंजे तरफ़ां ॾसियल किताब शौक़ ऐं चाह सां पढ़ंदी आहीं। उन लाइ त हिन ईद ते मूं तुंहिंजे लाइ तुंहिंजी पसंदीदा लेखक जा 2 अनमोल किताब वठी रखिया आहिनि। हाणे जॾहिं बि पंहिंजी मुलाक़ात थी त मां उहा किताब वॾी सिक मोहबत ऐं वकीर सां तुंहिंजे हवाले कंदुसि। तोसां हर मुलाक़ात मूंखे पहिरीं मुलाक़ात लॻंदी आहे, छो त तोखे ॾिसण खां मुंहिंजूं अखियूं ढापजनि नथियूं। हेल ही जून जुलाई जा 2 महीना मूंखे 2 सालनि जे बराबरि लॻा। तोखां परे हर पल हर लम्हे मां उदासियुनि ऐं परेशानियुनि जे घेरे में रहियो आहियां। जॾहिं तोसां गॾु हूंदो आहियां तंहिं महिल वक़्तु गुज़रण जी टके जो बि अहसासु कोन थींदो आहे, पर तोखां परे पल पल जे गुज़रण जी सुध हूंदी अथमि। हिकु ॻाल्हि तोसां वरणु चाहियुमि। ॻाल्हि इहा त आउं बुनियादी तौर ते शाइर न आहियां ऐं न ई मूंखे का शाइरी जी कुदरत तरफ़ां ॾात अता थियल आहे। तोखां परे पाण खे मसरूफ़ रखण ऐं अकेलाई खे ख़तमु करण लाइ कुझु ॾींहं शाइरी जो गहराई सां मुतालो कयुमि। शाइरनि जी कयल शाइरी जे पस मंज़र में तोसां गॾु गुज़ारियल घड़ियुनि खे यादि करे दिलि जी वीरान वस्तीअ खे पेई आबाद रखियुमि। घणी ऐं गहरे मुताले जे करे लफ़्ज़ ज़हन में देरो जमाए वेही रहिया ऐं अहिड़े नमूने मुंहिंजे हथनि सां शाइरी जे जुमिलनि जो जनमु थियणु लॻो। मूं सोचियो त तोखे पंहिंजी शाइरी पढ़ायां। उन लाइ त शाइरी खे सुठे ग्राफिक्स में डिज़ाइन करे फेसबुक ते अपलोड करणु लॻमि त जीअं तूं मुंहिंजे दिलि जे अंदरां निकितल ॾोरापन ऐं आलापन खे पढ़ी सघीं। तुंहिंजी हिकिड़े मैसेज मूंखे पंहिंजी सॼी शाइरी फेसबुक तां डिलीट करण ते मजबूर करे छॾियो। तो मूंखे लिखियो हुयो त शाइरी त उहे कंदा आहिनि जिन जा महबूब उन्हनि खां विछड़ी वेंदा आहिनि। मूं त तोखे अञा ताईं नाहे विसारियो। फ़ासिलाती दूरियूं पाण खे कॾहिं बि अलॻि नथियूं करे सघनि। जॾहिं मां तोखां विछड़ी वञा त पोइ तूं भली शाइरी कजांइ। तुंहिंजे लफ़्ज़नि में अहिड़ो को असरु रखियलु हुयो जो उन लफ़्ज़नि मुंहिंजे दिमाग़ खे सुन करे छॾियो हुयो। उनखां पहिरियां मां उन ख़ुशफ़हमी में शाइरी पे कई त शायदि तोखे मुंहिंजी शाइरी पसंदि ईंदी ऐं तूं मुंहिंजी कयल शाइरी जी तारीफ़ कंदे। लेकिन तुंहिंजो अहिड़ो मैसेज पढ़ी करे मूं वरी शाइरी करण ऐं पाण खे शाइर सम्झण खां तौबा कई। बसि हाणे इंतज़ारु आहे उन अज़ीम घड़ीअ जो जंहिं घड़ी मां ऐं तूं कैंटीन में वेही करे हिकु बोतल में 2 स्ट्रे विझी करे वरी पीअंदासीं। बसि दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी जेका उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी।
दोस्तों, तव्हांखे ही कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय खां आगाह कंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल आइकन खे पिणु दॿाईंदा त जी हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। दोस्तों, तव्हांखे जेकॾहिं ही कहाणी पसंदि आहे त लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू।